अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। दुआए अत्तार। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा जेको 16 सिफ़नि जो रिसालो फैज़ान रजब पढ़ी या ॿुधी वठे उनखे माहे रजब जी बरकतुनि सां मालामाल फरमा ऐं उन जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। हिकु नेक माण्हूअ ख़्वाब में ख़ौफ़नाक बला ॾिठी, घबराइजी पुछा कयईं, तूं केरु आहीं? उन ख़ौफ़नाक बला जवाबु ॾिनो, मां तुंहिंजो बुरो अमल आहियां। पुछियो, तोखां नजात जी छा सूरत आहे? जवाबु मिलियो, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ जी कसरत। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। सहाबी इब्ने सहाबी जन्नती इब्ने जन्नती हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, मां अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु वटि मौजूदु हुयुसि। उन दौरान संदन जे भरिसां हिकु अहिड़ो पोड़ो शख़्स गुज़रियो जेको अंधो ऐं मंडो हो। उन जे अॻियां हिकु ॿियो शख़्स हली रहियो हो जेको उन मंडे ऐं अंधे खे सख़्ती सां ॻीलींदे वञी रहियो हुयो। हज़रत सैयदना उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु इहो मंज़र ॾिसी इरशाद फरमायो, मूं एतिरो बुरो मंज़र अॼु खां पहिरियां कोन ॾिठो आहे। पोइ हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ख़िदमत में इयाज़ नाले हिकु शख़्स उन जे मुतालिक़ पूरो वाक़ियो ॿुधाईंदे अर्ज़ु कयो, ए अमीरुल मोमिनीन, सबगा जा 10 पुट हुआ ऐं मां उन्हनि जो सोट हुयुसि। मुंहिंजे भाइरनि मां मूंखां अलावा को ॿियो बाक़ी न बचियो हो। मां पंहिंजे सोटनि जे पाड़े में रहंदो हुउसि। मुंहिंजी सॼी क़ौम में इहे ई मुंहिंजा सभ खां वधीक क़रीबी रिश्तेदार हुआ। उहे मूं ते ज़ुल्म सितम कंदा हुआ ऐं मुंहिंजो माल नाहक खसे वठंदा हुआ। मां उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ ॾियारींदो हुउसि, रिश्तेदारी ऐं पाड़ेसिरी हुअण जा वास्ता ॾींदो हुउसि त मूं ते ज़ुल्म न कयो, पर उहे वास्ता ॾियण बि मूंखे उन्हनि जे ज़ुल्म खां बचाए न सघिया। जीअं त मूं उन्हनि खे संदन हालत ते छॾे ॾिनो, एसि ताईं जो जॾहिं हुरमत यानी अज़मत ऐं पाकीज़गी वारो महीनो रजब आयो त मूं आसमान ॾांहुं हथु खणी उन्हनि जे लाइ बददुआ कई, ए अल्लाह, मां सची दिलि सां इहा दुआ घुरां थो त तूं हिक खां अलावा सबगा जे सभिनी पुटनि खे हलाक फरमाए छॾ ऐं उन हिक खे मंडो ऐं अंधो करे छॾ ऐं को अहिड़ो शख़्स हुजे जेको उनखे सख़्ती सां गेलींदो वठे। पोइ उन्हीअ साल हिकु हिकु थी उन्हनि मां 9 भाती मरी विया ऐं उहो हिकु बाक़ी बचियो हो जेको अंधो थी वियो। उन जूं टंगूं बि मफ़लूज थी वियूं जीअं अव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं उनखे खणी ईंदड़ ऐं वेंदड़ सख़्ती सां उनखे गेले आणींदो ऐं वठी वेंदो आहे। इहो बि अव्हां ॾिसी ई वरितो। हज़रत सैयदना फ़ारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, बेशक इहो तमामु अजीब वाक़ियो आहे त प्यारा प्यारा इस्लाम भाइरो ॾिठो अवां ज़ुल्म जो अंजाम केतिरे क़दुरु ख़तरनाक आहे। हज़रत सैयदना शेख मोहम्मद बिन इस्माइल बुखारी रहमतुल्लाह तआला अलैहि सही बुखारी में लिखनि था, हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम फरमायो, बेशक अल्लाह पाक ज़ालिम खे मोहलत नाहे ॾींदो, बेशक अल्लाह पाक ज़ालिम खे मोहलत ॾींदो आहे एतिरे ताईं जो जॾहिं उनखे पंहिंजी पकड़ में वठंदो आहे पोइ उनखे नाहे छॾींदो। इहो फरमाए सरकार नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम सूरह हूद जी आयत नंबर 102 तिलावत फरमाई, तर्जुमो कंज़ुल ईमान मां, ऐं अहिड़ी तरह पकड़ आहे तुंहिंजे रब जी जॾहिं ॻोठनि खे पकड़े थो उन्हनि जे ज़ुल्म ते, बेशक उन जी पकड़ सख़्तु दर्दनाक आहे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, बयानु कयल वाक़िए मां इहो बि मालूम थियो त रजबुल मुरजब जे महीने में दुआऊं क़बूल थियनि थियूं। तारीख़ इब्न असाकिर जी हिकु तवील रिवायत आहे, जाहिलियत वारे ज़माने में बि माण्हू रजब जे महीने जी ताज़ीम कंदा हुआ। को मज़लूम शख़्स जेकर ज़ालिम जे लाइ बददुआ करणु चाहींदो हो त पंहिंजो इरादो रजब ताईं मौखर कंदो हो ऐं रजब जे अचण ते ज़ालिम जे ख़िलाफ़ु दुआ कंदो हो त उहा दुआ क़बूल थी वेंदी हुई। हज़रत सैयदना इमाम ज़करिया कज़वेनी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था
त कसीर हदीस सगोरियूं रजब जे महीने जी अज़मत ऐं शान ते दलालत कनि थियूं। उन में इबादतूं ऐं दुआऊं क़बूल थियनि थियूं। रजबुल मुरजब निहायत बरकत वारो महीनो आहे। उहो हुरमत यानी अज़मत ऐं पाकीज़गी वारो उन्हनि 4 महीननि मां आहे जिन जो शान ऐं अज़मत क़ुरान हदीस में बयानु कयो वियो आहे। सहाबी इब्न सहाबी, जन्नती इब्न जन्नती हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा फरमाइनि था त अल्लाह पाक उन्हनि 12 महीननि मां 4 महीननि खे ख़ुसूसियत अता फरमाई ऐं उन जी हुरमत खे अज़मत बख़्शी ऐं उन्हनि महीननि में गुनाह खे वॾो गुनाह करार ॾिनो। सिपारे 10 सूरह तौबा जी आयत नंबर 36 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंजुल ईमान, बेशक महीननि जी ॻणप आहे अल्लाह जे वेझो 12 महीना आहिनि। अल्लाह जी किताब में जॾहिं खां उन्हीअ आसमान ऐं ज़मीन खे पैदा कयो उन्हनि मां 4 इज़त वारा आहिनि। ही सिधो दीन आहे। पोइ उन्हनि महीननि में पाण ते ज़ुल्म न करियो। ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना क़तादा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त हुरमत वारनि महीननि में नेक अमल जो अजर वधी वेंदो आहे ऐं हुरमत वारनि महीननि में ज़ुल्म ऐं गुनाह बाक़ी महीननि जे मुक़ाबले में वॾो गुनाह थी वेंदो आहे, जेतोणीकि ज़ुल्म ऐं गुनाह हर हाल में वॾो आहे। ख़ादिमुन नबी जन्नती साहबी हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो वियो, माहे रजब जो नालो रजब छो रखियो वियो? माहे रजब जो नालो रजब छो रखियो वियो? इरशाद फरमायूं, छो त हिन महीने में शाबान ऐं रमज़ान जे लाइ ख़ैर कसीर यानी तमामु घणी भलाई वधाई वेंदी आहे। प्यारा इस्लाम वारो, रजब जो हिकु नालो शहर असम यानी ॿोड़ो महीनो बि आहे। जीअं त आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाइनि था त हिन नाले जो सबबु हीअ आहे त हर महीनो पंहिंजे हर वाक़िअनि जी शाहिदी ॾींदो सवाइ रजब जे, जेको हसनात यानी चङायूं बयानु कंदो ऐं बुराइनि जे ज़िक्र ते चवंदो त मां ॿोड़ो हुउसि, मूंखे ख़बर न आहे। उन करे उनखे शहर असम चवंदा आहिनि। आरिफ बिल्ला शेख ज़ियाउद्दीन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह ताला अलैह बाज़ आलिमनि खां नक़ल फरमाइनि था, जॾहिं दौरे जाहिलियत में माण्हू रजब जे महीने में नेज़ा लिकाए छॾींदा हुआ ऐं जंग खां रुकिजी वेंदा हुआ, त हाणे मुसलमान हिन महीने में पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त छो नथा कनि ऐं बेहुरमती खां छो नथा रुकजनि? बेशक कुझु मौक़नि ते ज़बान उघाड़ी तलवार ऐं तेज़ नोकदार नेज़े खां वधीक नुक़सान ॾींदड़ हूंदी आहे। प्यारा प्यारा इस्लाम वारो, जेकॾहिं असांखे ज़बान जो कुफ़ले मदीना लॻाइणो आहे ऐं लॻाइण जी ज़रूरत बि आहे ऐं जेकॾहिं नसीब थी वञे त तमामु घणियुनि आफ़तुनि खां निजात मिली सघे थी। अल्हम्दुलिल्लाह आशिकान रसूल जी मदनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता कई ख़ुशि नसीब इस्लामी भाइर ऐं इस्लामी भेनरूं ज़बान जो कुफ़लो मदीना लॻाईंदा आहिनि ऐं योम कुफ़ले मदीना बि मल्हाईंदा आहिनि। हूअं त असांखे आख़िरी साह ताईं ज़बान, अखियुनि, कन ऐं पेट जी हिफ़ाज़त करणी आहे। ज़बान ऐं कननि खे गुनाहनि भरी ऐं फ़ुज़ूल गुफ़्तगू करणु ॿुधण खां, अखियुनि खे गुनाहनि भरे मंज़रनि ऐं फ़ुज़ूल हेॾां होॾां ॾिसण खां ऐं पेट खे हराम ऐं फ़ुज़ूल खाइण पीअण खां बचाइणो आहे। हर महीने जे पहिरीं सूमर शरीर ते हिन अहद खे नई तरह ताज़ो करणु ऐं हुन ते इस्तिक़ामत हासिलु करण जे लाइ हिन जी यादि में शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास सत्तार क़ादरी रज़वी ज़ाइद अहमद बरकातुहुल आलिया जो रिसालो आहे ख़ामोश शहज़ादो, इहो पढ़णो आहे। यादि रखो, कुफ़ले मदीना जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त जाइज़ ॻाल्हि न कई वञे। जीअं कंहिं सलाम कयो या निछ खां पोइ अल्हम्दुलिल्लाह चयो या आज़ान जो आवाज़ु ॿुधण में आयो त उनजो जवाबु ॾिनो वेंदो। एसि ताईं जो जिन शयुनि जो जवाबु ॾियणु वाजिबु आहे उन्हनि जो जवाबु न ॾियण जे करे गुनाहगार थींदा। ज़बान जो कुफ़ले मदीना जो मक़सदु पंहिंजी ज़बान खे फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां रोकणु आहे, जो फ़ुज़ूल गोई खां ख़ामोशी बहितर आहे ऐं नेकी जी दावत वग़ैरह ॾियणु ख़ामोशी खां बहितर आहे ऐं नेकी जी दावत वग़ैरह ॾियणु ख़ामोशी खां बिल्कुलु बहितर आहे। काश बुखारी शरीफ़ जी इहा हदीस पाक असांजे ज़हन ऐं दिमाग़ में वेही वञे, जंहिंमें हीअ बि आहे, जेको अल्लाह ऐं क़यामत ते ईमान रखंदो आहे उनखे घुरिजे त भलाई जी ॻाल्हि करे या ख़ामोश रहे। इमाम अबू हामिद मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, रजब खे अल असब यानी तेज़ वहकिरो बि चवंदा आहिनि, उन करे जो हिन मुबारक महीने में तौबा करण वारनि ते रहमत जो वहकिरो तेज़ थी वेंदो आहे ऐं इबादत करण वारनि ते क़बूल जे अनवार जो फैज़ान जारी थींदो आहे। हज़रत सैयदना अल्लामा यूसुफ बिन अब्दुल हादी हम्बली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, रजब जो महीनो ख़ैर ऐं भलाई जी कुंजी आहे।
एक नेक आलिम दीन रजबुल मुरज्जब खां पहिरियां बीमार थियो तो फरमाइण लॻो मूं अल्लाह पाक खां दुआ कई आहे त मुंहिंजी वफ़ात रजबुल मुरज्जब ताईं मौखर फरमाए, छो त मूंखे इहा ख़बर पहुती आहे त रजब में अल्लाह पाक ॿाननि खे दोज़ख खां आज़ादु फरमाईंदो आहे। पोइ अल्लाह पाक उन्हनि खे रजबुल मुरज्जब अता फरमायो ऐं उन्हीअ महीने में इंतिकाल थियो। ए आशिकाने सहाबा व अहले बैत सहाबा किराम हिन ॻाल्हि खे पसंदि कंदा हुआ त उन्हनि जो इंतिकाल कंहिं चङे कम मसलन हज, उम्रे, ग़ज़वे, जिहाद, रमज़ान जे रोज़े वग़ैरह जे दौरान थिए। ख़ादिमुन नबी जन्नती सहाबी जन्नती साहबी हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला ने फरमाइनि था, जॾहिं रजब जो महीनो ईंदो हो त हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही दुआ घुरंदा हुया, अल्लाहुम्मा बारिक लना फ़ी रजबिन व शाबान व बल्लिगना रमज़ान, यानी या अल्लाह असांजे लाइ रजब ऐं शाबान में बरकत फरमा ऐं असांखे रमज़ान नसीब फरमा। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी शरह में फरमाइनि था, यानी रजब में असांजी इबादतुनि में बरकत अता कर ऐं शाबान में ख़ुशियूं खुज़ूर ऐं रमज़ान जो महीनो ऐं उन में रोज़ा रखण ऐं क़याम नसीब कर। सूफ़ी सगुरा रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, रजब बीज पोखण जो महीनो आहे, शाबान पाणी ॾियण ऐं रमज़ान फसल कटण जो। तंहिं करे रजब जे महीने में नफ़िलनि जी ख़ूब कोशिशि करियो, शाबान जे महीने में पंहिंजे गुनाहनि ते रो ऐं रमज़ान में रब ताला खे राज़ी करे हिन फसल खे ख़ैरियत सां लुणो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, रजब अल्लाह पाक जो महीनो आहे, शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मतिन जो महीनो आहे। अल्लाह पाक जी रहमत वारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, 5 रातियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें दुआ रद्द नाहे कई वेंदी। नंबर 1 जुमेरात यानी ख़मीस, नंबर 2 रजब जी पहिरीं यानी चंड जी राति, नंबर 15 शाबानुल मुअज़्ज़म जी राति यानी शबे बारात, ऐं ईदुल फ़ितर जी यानी चंड जी राति ऐं ईद उल अज़हा जी यानी ज़ुल्हिज्जा जी 10हीं राति। हज़रत ख़ालिद बिन मैदान रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, जेको रजब जी पहिरीं राति जी तस्दीक़ कंदे सवाब जी नियत सां उनखे इबादत में गुज़ारे ऐं उन जे ॾींहं में रोज़ो रखे त अल्लाह पाक उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, रजब जे महीने में इस्तग़फ़ार जी कसरत करियो, बेशक उन जी हर घड़ी में अल्लाह करीम कई बाननि खे बाह खां नजात अता फरमाईंदो आहे। मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिं रजब ऐं शाबान में 7 भेरा हीअ चयो, अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि तौबत अब्दिन ज़ालिमिन ला यमलिकु लिनफ्सिही मौतन व हयातन वला नुशूरा। त अल्लाह पाक उन ते मुक़रर 2 मलाइकनि यानी किरामन कातिबीन खे इरशाद फरमाईंदो, हिन जे गुनाहनि जो सहीफ़ो अमालनामो मिटाए छॾियो। हज़रत अशरफ जहांगीर समनाई रहमतुल्लाह ताला अलैहि जे मलफ़ूज़ात में आहे, माहे रजब में इस्तग़फ़ार कयो, जेको शख़्स माहे रजब में 3000 भेरा हिन तरह इस्तग़फ़ार पढ़े उहो बख़्शो वेंदो। अस्तग़फ़िरुल्लाह या ज़ल जलाली वल इकराम मिन जमीइज़ ज़ुनूबि वल आसाम। हज़रत सैयदना वहाब बिन मुनब्बिह रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, दुनिया जूं तमामु नहरूं रजब जी ताज़ीम ख़ातिर ज़मज़म जी ज़ियारत कंदियूं आहिनि ऐं मूं अल्लाह पाक जे किताबनि मां कंहिं किताब में पढ़ियो आहे त जेको रजब जे महीने में सुबुह शाम हथ खणी 70 भेरा हिन तरह मग़फ़िरत जी दुआ घुरे, अल्लाहुम्मा मग़फ़िरली वरहमनी वतुब अलई, यानी ए अल्लाह मुंहिंजी मग़फ़िरत फरमा, मूं ते रहम फरमा ऐं मुंहिंजी तौबा क़बूल फरमा, त उन जे जिस्म खे कॾहिं बि बाह न छुहंदी। या खुदा मेरी मग़फ़िरत फरमा, बाग़ फ़िरदौस मरहमत फरमा, तू गुनाहों को कर मुआफ़ अल्लाह, मेरी मकबूल माज़रत फरमा, हो न अत्तार हश्र में रुसवा बेहिसाब इसकी मग़फ़िरत फरमा। तो प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, कुझु न कुझु रोज़ा रखण जी बि आदत बणाइणु घुरिजे, हिन जो वॾो अजरो सवाबु आहे। पाण पिण माहे रमज़ान मुबारक खां पहिरियां ई कुझु न कुझु नफ़िली रोज़ा रखण जी सआदत मिली वेंदी। रमज़ान मुबारक में फ़र्ज़ु रोज़ा रखण ऐं सॼो ॾींहुं उञारो बुखार रहण जी आदत बणिजंदी। पिण रोज़ा रखण जा जिस्मानी तौर बि खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेको बेशक रजब वॾो अज़मत वारो महीनो आहे,
जो हिन में नेकियुनि जो अजर वधी वेंदो आहे। जंहिं हिन महीने जे कंहिं हिकु ॾींहं जो रोज़ो रखियो उहो ईअं आहे जीअं सॼे साल जा रोज़ा रखिया। सहाबी इब्न सहाबी जन्नती इब्न जन्नती हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछियो वियो, छा नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रजबुल मुरज्जब में रोज़ा रखंदा हुया? इरशाद फरमायूं, हाओ, ऐं उन्हनि खे अहमियत बि ॾींदा हुया। मशहूर ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना अबू किलाबा रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, रजब जे रोज़ेदारनि जे लाइ जन्नत में हिकु महल आहे। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूंखे हुरमत वारनि महीननि में रोज़ो रखणु वधीक पसंदि आहे। ऐं रिवायत आहे त जॾहिं रजब जे पहिरें जुमे जी हिकु टिहाई राति गुज़रंदी आहे त को मलाइक बाक़ी न आहे रहंदो, पर सभु रजब जे रोज़ेदारनि जे लाइ बख़्शिश जी दुआ कंदा आहिनि। आरिफ बिल्ला शेख ज़ियाउद्दीन अब्दुल अज़ीज़ देरीनी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मरवी आहे त जंहिं रजब जा 7 रोज़ा रखिया उन जे लाइ जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि, ऐं जंहिं 10 रोज़ा रखिया उहो अल्लाह पाक खां जेको घुरंदो आहे अल्लाह पाक उनखे अता फ़रमाईंदो आहे। ऐं बेशक जन्नत में हिकु महल आहे जंहिंजे साम्हूं दुनिया हिकु पखीअ जे आख़िरे जीअं आहे। उन महल में सिर्फ़ु रजब जा रोज़ा रखण वारा ई दाख़िल थींदा। हज़रत अल्लामा अबुल हसन अली बिन अहमद यज़दी बगदादी शाफ़ई जो मामूल हुयो त पाण रजब जा रोज़ा रखंदा हुया। पाण रहमतुल्लाह ताला अलैह वसियत कंदा हुया त मूंखे वफ़ात जे 3 ॾींहंनि खां पोइ दफ़न कजो। किथे ईअं न थिए जो उन वक़्तु मां सकरात में हुजां, पर हिकु भेरो रजबुल मुरज्जब जी आमद खां कुझु ॾींहं पहिरियां फरमायो, मूं पंहिंजी वसियत खां रुजू कयां थो, मूंखे वफ़ात खां पोइ जल्दी दफ़न करे छॾिजो, छो त मूं ख़्वाब में अल्लाह पाक जे आख़िरी नबी मक्की मदनी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई आहे। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मूंखे फरमायाऊं, ए अली, रजब जा रोज़ा असां सां गॾिजी रखिजो, जीअं त जॾहिं रजब जी पहिरीं राति आई त संदसि विसाल थी वियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बख़्शिश थिए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ए आशिकाने रसूल मशहूर ताबई बुज़ुर्ग अहले बैत जा चश्मो चिराग हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जे ईसाले सवाब जे लाइ खीरणी ऐं टिकियूं पचाए फ़ातिहा ॾियारी वेंदी आहे, जिन खे कूंडा सॾियो वेंदो आहे। यकीनन उन्हनि सभिनी जी असल ईसाले सवाब आहे, जेको 100% जाइज़ आहे, जॾहिं त कंहिं बि मामले में शरीअ जी ख़िलाफ़ वर्ज़ी न थींदी हुजे। सॼे रजब जे महीने में जॾहिं चाहियो ईसाले सवाब जे लाइ कुंडनि जी नियाज़ करे सघो था। अलबत्ता मुनासिब इहो आहे त 15 रजबुल मुरज्जब ते रजब जा कुंडा कया वञनि, छो त इहो ई योम उर्स आहे। जीअं त फतावा फ़क़ीह मिलत जिल्द 2 सिफ़े 265 ते आहे त इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जो नियाज़ 15 शाबान ते कयो, छो त संदन विसाल 15 शाबान ते ई थियो आहे। ए आशिकाने रसूल, रजब जे महीने में हिकु राति अहिड़ी आहे जेका बेशुमार बरकतुनि, अज़मतुनि ऐं फ़ज़ीलतुनि वारी आहे। उन राति असांजे प्यारे प्यारे आका शब असरा जे घोट सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे मेराज जो अज़ीम शान मौजो अता कयो वियो। हज़रत अल्लामा अहमद बिन मोहम्मद कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह कुझु आरफ़नि खां इन अल्लाह पाक जी पहचान रखंदड़ बुज़ुर्गान दीन जो कौल नक़ल फ़रमाइनि था त सैयद आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे 34 भेरा मेराज थियो। उन्हनि मां हिकु जिस्मानी ऐं रूहानी ऐं बाक़ी रूहानी ख्वाबनि जी सूरत में थिया। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। वधीक तफ़सील जे लाइ शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो रिसालो आहे फैज़ान रजब, उनजो मुतालियो फ़रमायो। अल्लाह तबारक व तआला असांखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।